मोहम्मद जुमन हाउसिंग स्कीम के नाले से अफराद जो इंकशाफ मुतासरीन जो एहतजाजी मुजाहरो अदालत उन्हनि जो ऐलान। टाउन प्लानिंग में गैर मंजूर शुदा मोहम्मद जुमन हाउसिंग स्कीम नाले कॉलोनी में सहूलतन जा ख्वाब ॾेखारे अबूज पुरत करीम बख्श सोलंगी, अल्लाह जड़ियो सोलंगी, मोहम्मद इसाक सोलंगी, अब्दुल सत्तार सोलंगी, डली अहमद सोलंगी, मिठो सोलंगी, डली अहमद सोलंगी, मिठो सोलंगी और गुल मोहम्मद कुंभार समेत ॿियनि माण्हुनि सां लखे रुपयनि जो फ्रॉड कयो वियो आहे। कॉलोनी में रहंदड़ मुतासिर गुल मोहम्मद सोलंगी समेत ॿियनि पेरस कल वारो मलामती धाणो हणी कॉलोनी में सहूलतन जी नाले असद अवैस कुरैशी समेत ॿियनि माण्हुनि खिलाफ़ नारेबाज़ी कई। हिननि चयो त असांखे मुबैना ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जो निशानो बणायो पियो वञे। गुलाम रसूल सोलंगी दाईंदे चयो त असां असद अवैस कुरैशी खां किस्तनि जी सूरत में मोहम्मद जुमन हाउसिंग स्कीम में रहायशी प्लाट ख़रीद कयो। रक़म जमो कराइण खां पोइ प्लाट जो कब्ज़ो पिणु मिलियो, जंहिंमें रहायश लाइ तमीराती कम शुरू कयो, पर कुझु वक़्त बाद असद अवैस कुरैशी खां निकास मस्जिद, पकनि रस्तनि, लाइट ॿारनि जी रांदियुनि जी ग्राउंड समेत बुनियादी सहूलतुनि जी ॻाल्हि कई त उन ते मशर जी प्लाट कैंसिल करण जो चयो ऐं ज़ोर ज़बरदस्ती सां घर अॻियां हथियारनि सां लेस पंहिंजा माण्हू वठी ट्रैक्टर काहे मस्जिद प्ले ग्राउंड जी ज़मीन ते अची खिड़ी करे मोतमार धमकियूं ॾियण सां गॾु घर ड्राइण ऐं घर छॾे वञण जो चयाईं। गुलाम रसूल सोलंगी वधीक चयो त आऊं हिन बाअसर असद अली ॾे बचनि सुधो इल्तिजाऊं कयूं त ग़रीब ऐं कर्ज़ी आहियां, पर हथियारबंद माण्हू सां गॾु अची घर ऐं सामान कढणु शुरू कयो, जंहिं ते मूं रोकियो ऐं हाणे खेसि मूंखे जानी ख़तरो लाॻ आहे। तहफ़्फ़ुज़ जी घुर सां गॾु उन जाली कॉलोनी जे मालिक ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई लाइ अदालत सां रजू करे चुको आहियां ऐं उन मौक़े ते साफ़ी गुल मोहम्मद सोलंगी मुतालबो कयो आहे त इंतज़ामिया असद अवैस कुरैशी खिलाफ़ सख़्त कार्रवाई करे ऐं असांखे विकिरो कयल प्लाट जी रजिस्ट्री कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। असांखे अलाट कयल प्लाटनि ते रोज़ानो हथियारबंदनि मोकिलण ज़ुल्म आहे। बाअसर घर स्कीम जे नाले ते असां मिस्किननि खां उमिरि भर जी कमाई वठी ॼाणे चए तूं प्लाट ऐं सहूलतूं नाहे, प्लाट ख़ाली कयो या संगीन नतीजा भोगण लाइ तयार रहो। असां MNA शाहज़हां तामरी SSP सांगड़ आबिद बलोच खां मुतालबो कयूं था त शाफ़ इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। प्लाट जी असां के बतासो ओए बोर्ड में पटे जरियो हर गाल खत्म करे हां प्लाट को खत्म असां पैसा वठी खाई आया हां असां जे की भी मन के नको ता कागज डी नको था किस्त वठन हां यो उन्हें जे के बाठा उनके बच्चे चलियो त असां जे घर जे सामू गाह दा काइन ए खास के लिए उनके बच्चे चलियो त असां के ता निकलो को दादी ने कल प्योरियो असां जे ढोले से जे मदद कई असां जी हां चौन था असां ता के छडींदा को न को ता नुकसान दींदा तो झड़ो कंदा ये खबर न हां असां के बाबा जो नुकसान थियो ए मामलो के नुकसान ॾियण चाहिंदा या वे असां के इलाज जिंदा में अजे दी दी ताई लड़ींदा। जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां इन वक्त मौजूद आहियूं मोहम्मद जुमन हाउसिंग स्कीम कुरैशी स्टाफ भरसां सां मौजूद आहियूं ऐं ही हिते जा ॻोठाणा आहिनि ऐं हिननि जेको सो प्लाट हिते वरिता आहिनि हिन कॉलोनीअ में, कंहिंजा 4 प्लाट आहिनि, कंहिंजा 5 आहिनि, कंहिंजा 3 आहिनि। हाणे इन में जेको आहे सो अवैस कुरैशी दादागिरी लाइ वेठो आहे, मन मस्तियूं लाइ वेठो आहे। असल में ही हिननि ग़रीबनि जो इहो ई चवणु आहे त बाबा असांखे जेका ज़मीन ख़ाली कराइण चाहे थो त असांखे पंहिंजा 5 रुपया ॾे, पैसा ॾे त असां पंहिंजी ज़मीन ख़ाली करे घर ख़ाली करे हलिया वञूं। बाक़ी असांखे डेली जेको आहे सो तंग पियो करे, हीअ असांजी घर जी घटीअ ते हीअ हींअर पंहिंजो फसल पियो काए, ही गाह थो काए, ही राति हिन गोबल हणाई आई, तव्हां उनजा मंज़र तव्हां ॾिसी सघो था त असल में ही इन जा घर आहिनि। असल में हिननि खे इहो इतराज़ आहे त बाबा असांखे 5 रुपया ॾियणा, हिते का सवाइ हिन जा हारी जेके आहिनि से मक़ामी माण्हू डेली हिन जूं बेस्तियूं कनि, हिन खे गारियूं ॾियनि, गंदगारियूं कनि अॻिते पोइ हिते हेॾा होॾा। सो हाणे हिननि जो मुतालबो आहे त बराए महिरबानी हीअ जेका गोबल लॻल आहे हिन ज़मीन खे बंदि कयो वञे। ही चवनि था त असांखे पंहिंजो हक़ ॾे, हक़ ॾियण खां पोइ भले पंहिंजी ज़मीन पूरी आबाद करे छॾे, असांजो को बि इतराज़ कोन्हे। हिन SSP सांगड़ खां ऐं SHO झोल खां मुतालबो कयो आहे त बराए महिरबानी हिन कॉलोनीअ खे ब्लॉक कयो वञे ऐं जीअं वधीक नुक़सान खां बची सघे। फ़कीर गुलाम रसूल छा हाल आहे? भाई सब खैर लोगों पे तैयार। हां छा हकीकत आहे? हकीकत ये आहे त अवैस मोकल ॾेई छॾी संदे हारनि खे ग़लति सलत ॻाल्हाए, घटनि ते माउ भेण ते गारियूं ॾियणु, ये सम्झो ख़ासि केली ने शरण पर जे लाइ करे एतिरो नाजाइज़ी लॻी पई आहे। सफ़ा घर घटीअ ते बि माउ भेण ते गारियूं था ॾियनि पिया। सुभाणे खून थियो त इहो अवैस जवाबदार आहे। हा जी मोकल को बि नुक़सान थियो त इहो अवैस उन नुक़सान जवाबदार आहे।
रात ट्रैक्टर काए जी है उतने असां घटन ते हरू भरू लुसंदा पोखियूं असांजो भी माल आहे पोइ असां जो भी माल आ ऐं सुभाणे वरी मसला थींदा गाह पोखींदा त मसला थींदा न लाज़मी असांजो को ढोर पवंदो झेड़ा थींदा को मसलो थींदो उन ज़िम्मेवार केरु अवेस त कोन थींदो न। अच्छा हाणे तव्हांजो छा चवणु आहे त हिते हीअ गाह फसल वसल न काए न काए बाबा प्लाटिंग आहे न प्लाटिंग जो मक़सदु छा हूंदो हा प्लाटिंग करे जा असांखे सॼा पैसा ॾे असां लॻे उको जन सॼे भले गाह काए छॾे ववार करे इज़त सां असां जी आया हूं ते असां हलिया वेंदासीं असांजो ज़ोर त कोन्हे को बि न झेड़ो असां न मिले थो न ॻाल्हाए थो हारनि खे विचा विच बचींदो हुते त तव्हां बनियूं कायो आबाद करे बनी ॿी ॿाहिरि जेका पई भले काए न पर जेका प्लाटिंग वारी आहे असांजी घटिया ते उहा त न काई न हाणे खां ही असांजे घर जी घटिया ते अची ट्रैक्टर वायो अथनि सुभाणे असांजो माल को पए नुक़सानु थींदो न। जी दोस्तो जीअं त तव्हां हिन जूं हक़ीक़तूं ॿुधियूं हिन ॻोठाणनि जूं ऐं हिन ॻोठाणनि जा साम्हूं ही घर आहिनि ही तव्हां ॾिसी सघो था ऐं हिननि जी घर जी घटिया ते जेको आहे सो ही ट्रैक्टर वायो वियो आहे ऐं हिननि जो मुतालबो आहे SSP सांगड़ खां IG सिंध खां DIG नवाब शाह खां चीफ जस्टिस खां वज़ीर आज़म खां सदर खां मुतालबो आहे त बराए महिरबानी हिन कानून जो नोटिस वरितो वञे त जीअं असांखे वॾे कंहिं नुक़सान खां बची सघूं। सुभाणे नुक़सानु जाम थींदो न असांजो को माल पियो ही झेड़ो कंदा। अच्छा तव्हांजे हिन विच में केरु केरु गारियूं ॾींदो आहे? गारियूं हारी न या हरू भरू खाम खा अची असांखे तंग था कनि जाम था कनि ख़ासि मां ते गारियूं था ॾींदा अरबाब नालो अथसि फिटू नालो अथसि हाँ ऐं इहे जेकर तमामु तंग था कनि। साईं ॾिसो ही मुंहिंजी घटी आहे ठीकु आहे मुंहिंजो घर आहे न आऊं कंहिंखे वठी जी मुंहिंजो महिमान को वेहे थो त उन लाइ बि एतिराज़ थो करे ॾाढी शर जो घर किथे रहियो गस ते संदी ताक लॻी पई आहे असांजा ॿार बचा हुतां मटीन वेठा आहिनि असां त कॾहिं बि कोन चयो ऐं अची मुंहिंजी घर जी घटीअ ते को महिमान वेठा त उन तां बि एतिराज़ थो करे इन सां असांजो झेड़ो बि थियो हिकिड़ो चकर। जी दोस्तों असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मोहम्मद जुमन हाउसिंग स्कीम ते ऐं जेको ही मंज़र तव्हां ॾिसो पिया ही जेको आहे सो मोहम्मद जुमन हाउसिंग स्कीम जेको आहे सो उते राति ही जेको सो ट्रैक्टर हलायो वियो आहे ऐं ही जेके आहिनि से हिते जा मक़ामी माण्हू जेके आहिनि से इहे हिते मौजूदु आहिनि इन्हनि खां बि हाल अहिवाल वठंदासीं। राति जेका आहे सा ट्रैक्टर हलियो आहे ऐं ही प्लाटिंग जे विच ते आहे ही ॻोठ आहे हिन ॻोठ जे विच में ही प्लाट आहे तक़रीबन हिन प्लाट खे ट्रैक्टर हणाए हिते फसल पोखण जी कोशिशि कई वई आहे। असल में हिते ॻोठाणनि जो इहो ई चवणु आहे त बाबा असांखे पंहिंजा 5 रुपया जेके असांजो हक़ आहे जेके असां ॾिना आहिनि उहे असांखे ॾे उन खां बाद में भले वञी पंहिंजो फसल काहे जेको खपे सो वञी करे।